अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राजा अल्ताफ़ अब्बासी हिमल पाण मौजूद आहियूं दादू शहर के न्यू चौक ते, जिते तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त नालनि जो गंदो पानी जो आहे उहो रोडनि ते बीहजी वियो आहे। जेके हितां जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि खे जेको आहे वॾी मुश्किलात जो मुंहुं ॾिसणो थो पए ऐं म्यूनिसिपल तरफ़ां जेके आहे महीने जी 3.5 करोड़ रुपया जेकी बजट आहे उहा किथे ख़र्च पई थिए। अचो त दादू जे शहरनि खां पुछूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। राति खां वठी जम थियो आहे, हींअर ताईं 200 अमलो आहे, केर बि कोन आयो आहे ॾिसणु। सुबुह जो अचनि तो हिकु ॿ बस भंगी ॾिसी वियो आहे, पर अञा ताईं को तदारक कोन थियो आहे। न निमाज़ी माण्हू हेॾां होॾां वञी सघे थो, न धंधा करे सघूं था के दुकानदार। ऐं 30-40 हज़ार मसवाड़ आहे, जंहिंमें माना 1000-1500 डेली जी मसवाड़ आहे। छा धंधा थियनि? ही शहर आहे, सॼो ज़िले जो शहर आहे, हिते बि सफ़ाई न आहे। मेन रोड आहिनि, हिते सफ़ाई न आहे त किथे सफ़ाई थींदी? करोड़नि जी बजट बसि पाण खयो था वेठनि। इनखे छा ख़ुदा सम्झाए? बाक़ी हाणे ख़ुदा ॾे हथ आहिनि असांजा, ॿियो कंहिंखे दान ॾींदासीं? हीउ जेको दादू में विच शहर आहे सिनेमा चौक, दादू जी दिलि आहे। हिते दुकान कारोबार जे लिहाज़ सां तमामु बहितरीन ही जॻह आहे ऐं हीअ मेन जॻह आहे जंहिं माण्हू लंघी ऐं अस्पताल बि पहुचनि था, ॿाहिरि मुल्क वञनि था ॿाहिरनि शहरनि में। लेकिन हिते का बि को मालिकी करण वारो कोन्हे। हिननि MPA MNA जे हिसाब इन्हनि खे इहा ख़बर नाहे त दादू में का शइ थिए थी या नथी थिए। जेका बि आहे हिते टोटल ऊंदह लॻी पिया आहे। हींअर ताईं सुबुह खां वठी या राति जा खां वठी हीअ हालत लॻी पिया त केर बि हींअर ताईं न आयो आहे त दादू जे विच शहर में ही ज़ुल्म लॻो पियो आहे ऐं उन खे जेको आहे सो पानी खे कढाइजे कीअं या छा कजे। असां त इहो ई सम्झंदासीं त शायदि MNA या MPA या जेके दादू जा नुमाइंदा आहिनि, जेके असांजा ऑफिसर साहब आहिनि, उहे हथ सां कराए ऐं माण्हुनि खे जेको आहे सो ज़लील करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अॼु सुबुह खां वठी ही दादू शहर जे न्यू चौक जी हालत आहे। सुबुह जो 9 बजे जॾहिं मां हिते पंहिंजो शहर जो कमकार जे लाइ आयुसि त इहो ई पाणी नज़र आयो, जेको हींअर मंझंदि टाइम ते ई अञा ताईं इंतिज़ामिया जेका आहे उहा हिते ॾिसण में न पई अचे। दादू जी जेका 3.5 करोड़ रुपया सफ़ाई जे लाइ बजट जेका अचे थी उहा दादू जे चूंडियल नुमाइंदनि जे घरनि ते ख़र्च पियो थिए ऐं दादू जे शहरनि सां ही हशर पियो कयो वञे। जेको दादू जो न्यू चौक आहे उन सां हीअ हालत आहे त दादू जे ॿियनि कॉलोनियुनि ॿियनि पाड़नि सां छा असर हूंदो। असीं इहो दादू जे चूंडियल नुमाइंदनि खां पुछा करण था चाहियूं त दादू जी जेका बजट पई अचे हर महीने जेका 3.5 करोड़ रुपया बजट आहे उहा किथे बि ख़र्च थिए। जी नाज़रीन, तव्हां दादू जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी जी जेकी 3.5 करोड़ जी बजट आहे उहा जेकी आहे दादू जे चूंडियल नुमाइंदनि जे बंगलनि ते जेको आहे ख़र्च कई पई वञे, पर दादू शहर जे हवाले सां को बि अहिड़ो इक़्तिदाम न पियो खयो वञे ऐं सफ़ाई सुथराई जे हवाले सां को बि अहिड़ो क़दम न पियो खयो वञे। दादू जे शहरनि ऐं दुकानदारनि डिप्टी कमिश्नर दादू ऐं शीशन जज दादू खां मुतालबो कयो आहे त दादू शहर जी जेके आहे उहो बजट जेकी आहे उहा दादू शहर ते ख़र्च कई वञे ऐं दादू शहर खे साफ़ु सुथिरो रखियो वञे।